जन्नत की माँ आयशा रज़ियल्लाहु तुझसा कोई नहीं है यहाँ आयशा, तेरी पाकीज़गी और तत्हीर का है गवाह खालिक़े दो जहां आयशा। रब ने कुरान में खुद बताया हमें, रब ने कुरान में खुद बताया हमें, तुम सभी मोमिनों की हो माँ आयशा। कितना आका और सिद्दीक में प्यार था, कितना आका और सिद्दीक में प्यार था। हाय उसी प्यार की दास्तां आयशा। सूरत नूर उतरी है तकदीस में, सूरत नूर उतरी है तकदीस में। है उसी नूर की कहकशा आयशा जो भौंके तेरे पाक किरदार पर, जो भौंके तेरे पाक किरदार पर। खींच लेंगे हम ऐसी जुबान आयशा, रसूलुल्लाह ने रखा था सिद्दीका लक़ब तेरा। रसूलुल्लाह ने रखा था सिद्दीका लक़ब तेरा। फकत फर्शी नहीं अर्शी भी करते हैं अदब तेरा। इनाक तवांजे सामो असांजा नौजवान आलिम खतीब इस्लाम हजरत मौलाना अजीबुल्लाह तौहीदी जो खिताब थी दो। अल्हम्दुलिल्लाहि वकफा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामे मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में आमुले कुरान होकर, हम ज़लीलो ख्वार हैं तो तारिके कुरान होकर। कुरान तुरानी शीशा तेनू सीधा राह दिखावे, जो इस पे अमल करे उसे सीधा जन्नत ले जावे।
सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा, लफ्ज़ अल्लाह जहां देखा मोहम्मद भी लिखा देखा। वाजिब एहतराम अवां जे आॾो अल्लाह जे कलाम मजीद फुरक़ान हमीद मजां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। हज़रत साईं फज़लुल्लाह साहब जन जे बयान में अवां मेराज जो वाक़ियो ॿुधो। दिलि घुरे थी त मेराज जे वाक़े सां कुझु अवां खे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॿुधाइजे। दुनिया वारो अवां खे ख़बर आहे त तुंहिंजो मुंहिंजो नबी दुनिया जे अंदरि आख़िरी नबी थी करे आया, ऐं ही उम्मत जेकी अवां खे नज़र अचे थी इहा उम्मत बि आख़िरी उम्मत आहे। पर महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम ऐं मर्तबो 1,24,000 नबियनि खां वधीक आया। आख़िर में मक़ाम एॾो छो जो अवां खे ख़बर आहे को जलसो हूंदो आहे, महफ़िल हूंदी आहे, पोइ उन जलसे जो जेको ख़ासि महिमान हूंदो आहे उनखे उन ख़ासि महिमान खे वारो ऐं उन ख़ासि महिमान खे स्टेज ते आख़िर में आणबो आहे। इन जे करे तुंहिंजो मुंहिंजो नबी ख़ासि महिमान हो, इन जे करे रब करीम आख़िर में नुबुवत ॾेई दुनिया में ऐं महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया। ही उम्मत मिली, ही वॾनि मक़ामनि ऐं मर्तबनि वारी उम्मत आहे। पर महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एॾो मक़ाम ऐं मर्तबो दुनिया में आख़िरी नबी थी आया मक़ाम ऐं मर्तबे सां, पर रब करीम दुनिया में तुझे मुंहिंजे नबीअ खे यतीम करे। पोइ महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नुबुवत जी दावा कई, पोइ मके वारा चवण लॻा त तूं ग़रीब खे अल्लाह नुबुवत ॾिनी आहे, असां आसूदा पैसे वारा अल्लाह असांखे नबी करे या तो ग़रीब खे अल्लाह नबी कयो आहे। पोइ महबूब तौहीद बयान कई, तकलीफ़ूं मिलियूं। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदर तौहीद बयान कई, मके वारनि खे तौहीद ॿुधाई। दुनिया जा इंसानो तुझे मुझे नबीअ जो एॾो मक़ाम ऐं मर्तबो महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदर तौहीद बयान कई, तुझे मुझे नबीअ खे तकलीफ़ूं मिलियूं। मके वारनि जे अॻियां तुझे मुझे नबीअ तौहीद बयान कई त मके वारो जेकॾहिं चवंदो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, मके वारो जेकॾहिं तव्हां ही कलमो पढ़ी मां मोहम्मद ते ईमान ऐं यकीन आणींदो त रब करीम अव्हां जे लाइ जन्नत जा फ़ैसला कंदो। ओ दुनिया जा इंसानो तुझे मुंहिंजे नबीअ तौहीद बयान कई, पर मके वारनि कोन सुञातो। कंहिं महिल तुझे मुंहिंजे नबी महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां गंद जा ढेर उछलाइनि था, कंहिं महिल तुझे मुंहिंजे नबी महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ओझरी उछलाइनि पिया। दुनिया वारा तुझे मुझे नबी तौहीद बयान कई, महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के केवल मके वारा पत्थर हणन पिया। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के केवल मके वारा हा जादूगर चवन पिया ऐं मजनून चवन पिया। ओ दुनिया जा इंसानो पोइ बि महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे तौहीद ॿुधाइनि पिया। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ़ जे मैदान ॾे हलिया। महबूब मुस्तफ़ा
करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल में ख्याल थियो त ताइफ जा टे वॾा बादशाह सरदार जे करे मां मोहम्मद दे ईमान आणे वेठा हा पो ताइफ वारा बि उन जे पोयां कढ लगी थी करे मुसलमान थी पवंदा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ जे मैदान ॾे विया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ जे मैदान में तौहीद बयान कई दुनिया जा इंसान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ताइफ वारन पत्थर हया पर ताइफ जे शहर में ये ऐलान थिया ओ ताइफ वारो तव्हां जे शहर में हिकिड़ो चरियो आयो आ ओ इन चरे के तव्हां पत्थर हणो दुनिया जा इंसान तुझो मुझो नबी दुनिया में आया यतीम थी करे आया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताइफ वारा पत्थर हणन पिया ऐं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां ताइफ वारा नंढड़ा ॿार लगाए छॾिया जीअं चरे जे पोयां ॿार हूंदा आहिनि महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां मश्करी करनि पिया हक़ लनि पिया भितर हणनि पिया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ बि उन्हनि खे बददुआ कोन ॾिनी दुनिया जा इंसान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ हथड़ा खणी पिया मौलाए करीम ताइफ वारनि जी पारत हुजे मौलाए करीम मके वारनि जी पारत हुजे ओ दुनिया जा इंसान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तकलीफ़ हुजनि पिया पोइ बि तुझो मुंहिंजो नबी उन्हनि खे बदले में दुआऊं पिया ऐं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में अञा आया कोन रब करीम तौरात इंजील ज़बूर में तुझे मुझे नबी जो रब जिक्र करे मिशका शरीफ जे अंदर हदीस ईंदी आहे त हिकिड़ो यहूदी महबूब ॾे आयो ईअं वापार जे हिसाब सां महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पैसा उधारा वरिता टाइम खां अॻे आयो पैसा वठण कर्ज वठण त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चयो हिन वक़्त त मूंखे पैसा न आहिनि सुभाणे अचिजां ॿिए ॾींहुं अचिजां मां तोखे ॾींदुसि चवणु लॻो मोहम्मद पैसा हिन वक़्त खपनि ऐं तुंहिंजे मुंहिंजे नबीअ खे उहो यहूदी घटि वधि ॻाल्हाइण लॻो सहाबा लका ॾिसनि पिया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयईं कर्ज मूंखे ॾे जे कर्ज न ॾींदे त मोहम्मद जाॾे वेंदे मां तुंहिंजे कढ ईंदुसि त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चयो जेकॾहिं तूं मुंहिंजे कढ ईंदे पोइ भलो इन खां ईअं आहे त मां इते वेही अल्लाह जी इबादत कयां तूं बि इते हुजे दुनिया जा इंसान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घट वध लफ्ज़ ॻाल्हाई पर तुझे मुझे नबी उनखे को लफ्ज़ में न चयो पर दुनिया जे अंदर महबूब जी उम्मत ने नज़र कयो जेकॾहिं हिकिड़ो हिकु गार ॾींदो त बदिले उनखे तूं मां 10 गारियूं ॾेई छॾींदा हूं होॾे तुंहिंजो मुंहिंजो नबी बदिले में उन्हनि खे दुआऊं ॾियनि पिया तूं ऐं मां बदिले में उन्हनि खे पीणे टीण ॾेई था छॾियूं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे लफ्ज़ में न चयो सुबुह जी निमाज़ थी वई जॾहिं ॿियो ॾींहुं थियो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा उन यहूदीअ खे अखियुनि जे ज़रिए मुश्किल ॾेई मश्करी अखियुनि जे ज़रिए उनखे उनखे दब ॾेई रहिया हा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सहाबा जो लकाउ ॾिसी करे सहाबा खे फरमायो ओ सहाबा ओ मुंहिंजा सहाबियो साथियो मूंखे ख़बर न मां मोहम्मद इन जो कर्ज़ी आया इनके जुगाए तो भले मुखे लफ्ज़ ॻाल्हाए मां मोहम्मद इनके बदले में को लफ्ज़ कोन चवंदो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ये लफ्ज़ ॿुधी यहूदी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि में गिरी पया मोहम्मद करीम ओ मिठड़ा मोहम्मद करीम मुखे कलमो पढ़ायो मां मुसलमान थियण लाइ तैयार आया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदीअ खे चयो शागाला भला सहाबा तो के दब ॾिनी छा सहाबा जे भव का तू मुसलमान थे तो छा
वो यहूदी चवण लगो ओ मिठड़ा मोहम्मद करीम मुखे के जो भाव ना है मुखे के जो भाव ना है मुखे के जो भाव ना है मां तोरा जो हाफिज आया तोरात में मां लफ्ज पढ़ी आयो आया त आखिरी नबी दो दुनिया जे अंदर यतीम थी करे इंदो जंहिंजे अब्बे जो नालो अब्दुल्ला हूंदो हाजे जो नालो मोहम्मद हूंदो साईं मां तोरात में अवां जो वसू पढ़ी आयो आहियां साईं तोरात में ये लफ्ज लिखल होया त आखिरी नबी दो जेकने उनके को ईज़ा इंदो तकलीफ नींदो बदले में वो आखिरी नबी उनके दुआऊं प्यारी मिठड़ा मोहम्मद करीम मां अवां के घट वध ॻाल्हायो साईं अवां त मुंहिंजे लाइ दुआऊं कयो पिया पर सहाबा के भी ये झलियो पिया त इनके कुछ न चओ मिठड़ा मोहम्मद करीम मुखे मुसलमान कयो कलमो पढ़ायो मां मुसलमान थियण लाइ तैयार आहियां साईं मां तो रात में लफ्ज पढ़ी रहियो आहियां मुहम्मदुर रसूलुल्लाह मौलिदुहु बिमक्का व मुहाजिरु बियसरब व मुल्कुहु बिशाम मिठड़ा मोहम्मद करीम मां तोरा जे अंदर ये लफ्ज पढ़ी आयो आया साईं अवां जो वडो मकाम है मर्तबो ओ दुनिया जान इंसान तू जो मुझो नबी दुनिया में आया यतीम थी करे आया पर तुझे मुझे नबी जो मकाम है मर्तबो एडो हाजे कने सीरत रे नजर कने महबूब जी एडी सीरत मुखे केड़ी ताकत मां महबूब जी सीरत बयान कया ओ दुनिया जा इंसान महबूब जी सीरत बयान करण वारो दुनिया में पैदाई कोन थियो आ तुझे मुझे नबी जो एडो मकाम है मर्तबो तुझे मुझे नबी जो एडो मकाम है मर्तबो तुझो मुझो नबी ओ नबी हो जेको पंहिंजन के त पंहिंजो पर परावन के पंहिंजो करण वारो तुझे मुझे नबी जो वडो मकाम है अवां के बुधायो पो मकामन मर्तबन मजा हर नबी के मेराज थियो पर तुझे मुझे नबी के जेको मेराज थियो न मेराज जेको तुझे मुझे नबी के थियो एड़ो मेराज थियो एड़ो कहीं नबी के मेराज चलो रब करीम दुनिया जे अंदर पांजे कलामे मजीद में वाज़े लफ्ज़ लिखी सजा सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर दुनिया जा इंसान तुझे मुझे नबी के जेको मेराज थियो मां मेराज जे मौजू ते घणो वञण नथो चाहियां छो जो मेराज जो मौजू घणो आहे असांजो नौजवान आलिम असांजो साथी मौलाना गुलाम मुस्तफा तुनियो साहब अवां जे स्टेज ते मौजूद आहे दुनिया जा इंसान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज थियो मेराज मंझा रब करीम हा इहो लफ्ज़ ज़िक्र करे छॾियो लिनुरियहु बिन आयातिना महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात मां रब करीम मोहम्मद करीम एड़ियूं मां तो के जगहियूं एड़ियूं शयूं ॾेखारियूं जेके तूं अॻे को न ॾिठियूं एड़ियूं शयूं तुझे मुझे नबी ॾिठियूं जेके अॻे को न ॾिठियूं महबूब जो वॾो मक़ाम है मर्तबो अवां खे साईं जन ॿुधायो त मेराज वारी रात उम्मत जे लाइ तोहफ़ो मिलियो तोहफ़ो छाजो मिलियो अबा छाजो मिलियो साईं निमाज़ जो तोहफ़ो जलसन में ईंदा कयो कुछ ॻाल्हियूं भी याद कंदा कयो सिर्फ ये ॿुधी हलिया न वेंदा कयो निमाज़ जो तोहफ़ो मिलियो पो महबूब के हजरत मूसा अलैहिस्सलाम हर घड़ी मोटाए पियो इन जो वजह दुनिया जा इंसान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हजरत मूसा अलैहिस्सलाम बार बार मोटाए पिया हजरत मूसा अलैहिस्सलाम रब जो दीदार कोन करे सघियो होदे कलीम के चयो भयो कलीम जे करे तू जबल ते रब जो दीदार करे त जुत्तीअ के लाहे पोगच
पर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जुती मुबारक नालैन मुबारक सूदो एॾे रब जे दीदार लाइ वञनि पिया। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जो दीदार करनि पिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन जे करे मोटाए पियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चवण लॻो मिठड़ा मोहम्मद करीम मुंहिंजी उम्मत जे मथां 5 वक्त नमाज़ फर्ज़ आ, पर मुंहिंजी उम्मत ये 2 वक्त नमाज़ कोन पढ़ी पिया सघंदा। मुंहिंजा उम्मती कीअं पढ़ी सघंदा। होॾे रब करीम नमाज़ घटि थींदे 5 नमाज़ूं बचियूं। रब करीम महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो, ओ मिठड़ा मोहम्मद करीम अवां जो वॾो मक़ाम ऐं मर्तबो लिखत में त 50 नमाज अवांजी उम्मत जे मथां हुई, छो जो अवां आखिरी नबी मकाम ने मर्तबन वारा नबी तव्हांजी उम्मत के नमाज भी घणी ॾिनीसी। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम चयो, ओ मिठड़ा मोहम्मद करीम तुझा उम्मती 5 नमाज पढ़ंदा मां रब लिखत में 50 जो सवाब ॾींदो। इन जे करे ॿुधायो तव्हांजो वॾो मकाम, अवां जो वॾो मकाम। होड़े हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब जे दीदार जे लाइ इंतज़ारम। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तजल्ली को न सही सघिया। रब करीम फरमायो, ओ कलीम उहा अखी भी आ जा, अख मां रब जो दीदार करे सघे कलीम तू त तजल्ली भी को न सही सघे। दुनिया जा इंसानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते वया। पो मेराज मंझां अवां खे नुक्तो ॿुधायां। हज़रत जिब्राइल जॾहिं महबूब लहन पिया त पंहिंजा पर मुबारक महबूब जे पेरनि जे हेठां विछाइनि। होॾे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम पर पंहिंजा हेठां विछाए थो। हेॾे तव्हां सोणे अबू बकर ॾे नज़र कयो। हिजरत वारी रात महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत वारी रात हज़रत अबू बकर तुझे मुंहिंजे नबीअ सां गॾु हर हज़रत अबू बकर अॻे थियनि पिया, वरी पोइ ते अचनि पिया, अॻे थियनि पिया, वरी पोइ ते अचनि पिया। हज़रत अबू बकर खां महबूब मुस्तफा साईं फरमायो, हुकुम कयो। अबू बकर ईअं छाजे करे पियो? हज़रत अबू बकर फरमायो, साईं मां अबू बकर खे भउ आहे त केरु तव्हां ते हमलो न करे। साईं तव्हां जो गुलाम अबू बकर हमले मजा तव्हां जो गुलाम अबू बकर उहो धक्को खाई सघे तो, पर अबू बकर इहो धक्को मिठड़ा मोहम्मद करीम अवां जे मथां बर्दाश्त नथो करे। ऐं मेराज मंझां जॾहिं महबूब मेराज करे आयो त मक्के वारनि खे ॿुधायूं। मक्के वारा अबू जहल त महबूब जो दुश्मन हो न। अबू जहल चवण लॻो, ऐलान करण लॻो, ॾिसो मोहम्मद करीम वरी ॿियो कूड़ तो हणे वई। को इंसान थी सघे तो जेको हिक रात में 7 आसमान घुमी अचे बैतुल मुक़द्दस वञे? उन वक्त महबूब जी गवाही कंहिं ॾिनी। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदर जॾहिं मेराज जो ज़िक्र फरमायो, दुनिया जा इंसानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मजा हज़रत अबू बकर दे अबू जहल आयो। ओ अबू बकर, ओ अबू बकर, ओ अबू बकर। उन मोहम्मद करीम जी वरी नई ॻाल्हि ॿुध। चवे तो त हिक रात में मां आसमाननि 7 जो सैर करे आयो आहियां, बैतुल मुक़द्दस जो सैर करे आयो आहियां। सोने अबू बकर जा लफ़्ज़ ॿुधो। ओ दुनिया जा इंसानो सोने अबू बकर जा लफ़्ज़ ॿुधो। अबू जहल खे चवण लॻो, ओ अबू जहल जेकॾहिं मुंहिंजो मोहम्मद करीम इहे लफ़्ज़ चवे तो त 100% सचो आहे। अबू बकर गवाही ॾिनी। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मजा हज़रत अबू बकर जो वॾो मक़ाम ऐं मर्तबो था, पर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अबू बकर खे भी जन्नत जी बिशारत ॾिनी हुई। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे ॿुधायो दुनिया में यतीम थी करे आया। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं यहूदी चवण लॻा त नबी नुबूवत अल्लाह तोखे ॾिनी आहे, असां आसूदा पैसे वारा
असा के शोन नबूवत मिली महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखन मां लुढ़क वही आया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखन मां लुढ़क वही आया हज़रत जिब्राइल आयो मिठड़ा मोहम्मद करीम ओ मिठड़ा मोहम्मद करीम हुक्म कयो त तमा के ही जबल सोना करे जाओ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लगो रब करीम मुके दुनिया जे अंदर यतीम करे मोकलो मां मोहम्मद के यतीमी पसंद आ मां मोहम्मद के यतीमी पसंद आ मां मोहम्मद के यतीमी पसंद आ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ करी अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व अशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरन पिया मौलाए करीम मां मोहम्मद के जेकने दुनिया में रहा है त यतीम करे रहा है जा मौलाए करीम मां मोहम्मद के जेकने दुनिया जे अंदर रहा है त यतीम करे रहा है जा मौलाए करीम मां मोहम्मद के जेकने दुनिया में लड़ाए त यतीम करे लड़ाए जा मौलाए करीम मां मोहम्मद के जेकने क़यामत वारे दी उठाने त यतीमन जी जमात में उठार जा तुझे मुझे नबी जो वडो मकाम है मर्तबो इन जे करे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत मजा महबूब जे सीरत जे किताबन जो मुतालो कयो तमा के खबर पइजी वेंदी त तुझे मुझे नबी जो केडो मकाम है मर्तबो ऐ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकाम दे नजर कंदो के शायर चयो सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा लफ्ज़ अल्लाह जहां देखा मोहम्मद भी लिखा देखा यार तुझे मुझे नबी जो मकाम जिते रब जो जिक्र हूं दो पुठ्या पुठ्या तुझे मुझे नबी जो जिक्र यार दुनिया जे अंदर तमा नजर कयो जिते तुझे मुझे नबी जो जिक्र तमा कलाम मजीद में नजर कयो सिफे सिफे ते रब जो जिक्र हुंदो त पुठा पुठा तुझे मुझे नबी जो जिक्र हुंदो जेकने आदान मजा दुनिया जा इंसान नजर कंदे त पुठा रब जो नालो त पुठा तुझे मुझे नबी जो नालो हुंदो ओ बारी गोठ जा मुसलमानो पंहिंजे नबी जे सीरत ने नजर कयो जिते 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 रब जो नालो हुंदो कलमे मजा नजर कंदे कलमे में रब जो नालो त पुठ्या पुठ्या तुझे मुझे नबी जो नालो पुठ्या पुठ्या तुझे मुझे नबी जो नालो इन जे करे अमा के बुधायो तमा भागन वारी उम्मत आयो हज़रत मूसा अलैहि सलाम जे लाइ इंदो आ हथड़ा खणे पे मौलाए करीम जे करे मां कलीम के नबूवत न देया तौरात मझा तमा जो मकाम मर्तबो पढ़ियई चवे पे मौलाए करीम जे कर मां कलीम के नबूवत न देया आखिरी नबी मोहम्मद करीम जो उम्मती करे पैदा अमा जो इन जे करे अमा के बुधायो अमा जो वडो मकाम मर्तबो आ पंहिंजे मकाम मर्तबे के सुञाणियो रब करीम अमा जो एडो मकाम मर्तबो कयो त पो उन रब के सुञाणियो मिठड़े मोहम्मद करीम के सुञाणियो दिल में सब अज़म कयो त ॾींहं में हिकु चकर या ॿ चकर महबूब ते दुरूद पढ़ंदासीं जेके दुरूद महबूब ते ॾींहं में हिकु या ॿ चकर पढ़ंदा हथ मथे करे नारे तकबीर शान मुस्तफा जेकॾहिं दुरूद पढ़ंदव न थी सके तो रब करीम इन दुरूद जे करे अवां जे लाइ जन्नत जा फैसला करे त पो वारी गोठ वारा ॿुधायो त सौदो सस्तो आ या महांगो आ सौदो सस्तो आ दुनिया वारा महबूब जा उम्मती दुरूद जे करे तू जन्नत हलियो वञे त सौदो सस्तो आ इन जे करे अज़म कयो त ॾींहं में हिकु चकर या ॿ चकर महबूब ते दुरूद जेके बचा लफ्ज चा अल्लाह ताला मकबूल मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग जन्नत की माँ आयशा रज़ी तुझसा कोई नहीं है यहाँ आयशा तेरी पाकीज़गी और तत्हीर का है गवाह खालिक़े दो जहां आयशा रब ने कुरान में खुद बताया हमें तुम सभी मोमिनों